कराची में पीएमसी जे तकरारी दाख़िला पॉलिसी खिलाफ सिंध यूथ एक्शन कमेटी पारां ॿिए ॾींहुं बि कराची प्रेस क्लब आॾो सिंधु नवाज़ घांगरो, नसरुल्ला कलादी, सुहेल भुट्टो ऐं तारिक ख़ासकली जी अॻवानी में बुख हड़ताल जारी रखी वई। कैंप में मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि ऐं वकीलनि मोहम्मद ख़ान शेख, करामत अली ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे अॻवाननि जो चवणो हो त कंहिंखे बि सिंध जे शागिर्दनि जे मुस्तक़बिल सां हथ चिरांद करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। जेको एमडीकेट जो टेस्ट आहे, जेको पीएमसी वफ़ाक़ जो जेको इदारो आहे, उहो हमेशह खां सिंध दुश्मनी वारो उन्हनि जो रवैयो वफ़ाक़ जो रहियो आहे ऐं हिन दफ़े बि जेको पीएमसी जेको असांजे मथां ज़बरदस्ती इदारो मढ़ियो वियो आहे, जेको बि गैर कानूनी ऐं गैर आइनी आहे, असां उनखे बिल्कुलु रद्द कयूं था। छो जो सिंध जे शागिर्दनि सां नाइंसाफ़ी कई वई आहे, उनजी महिनत जी लताड़ कई वई आहे। जेको टेस्ट वरितो वियो उन में न कार्बन कापी ॾिनी वई, न आंसर कीर अपलोड कयो वियो। उन खां अलावा 30 खां 35 सवाल अहिड़ा हुआ जेके कोर्स में हुआ ई न। असां कल्ह खां वठी ॾींहं राति पंहिंजे न्याणियुनि सां गॾु, पंहिंजी भेणुनि सां गॾु असीं सिंधु नवाज़ घांगरो जो यूथ एक्शन कमेटी चेयरमैन उन सां गॾु जेके हिते वेठा आहियूं। असांजो मुतालबो इहो आहे त हीउ पीएमसी जो जेको कारो कानून आहे असांखे क़ाबिल क़बूल न आहे। फौरी तौर ते इन कानून खे ख़तमु करे असां एसएमसी जो कानून चाहियूं था पिया। असां पंहिंजे घर में कंबलनि में आराम सां सुता पिया आहियूं ऐं हीअ असांजूं न्याणियूं शागिर्द उहे माना बुख हड़ताल ते वेठा हुआ अहिड़ी सर्दी में। उहो अहसासु खणी आयो हिननि न्याणियुनि सां मासूम सां जॾहिं असां पाण जेके इफेक्टी आहिनि शागिर्द उन्हनि खां जॾहिं हाल अहिवाल वरिता त ख़बर पई त तमामु वॾी ज़्यादती थी आहे सां। हिकु त आउट ऑफ कोर्स टेस्ट थियो आहे, ॿियो त माना FIR बि कटी आहे त हीउ पेपर लीक थिया आहिनि ऐं हिकिड़ी ॿियो त टेस्ट 2 दफ़ा भी थी है। ये बहुत ज़्यादती है, जिस तरह मनमाने तरीके इख्तियार करना और टेस्ट हो रहा है तो जो पहले से मौजूद सिलेबस है उसके दायरे में होना चाहिए। तो ये बिल्कुल ज़्यादती की बात है और ये इन्हें मज़ीद बच्चों को परेशान नहीं करना चाहिए। फौरी तौर पर उसकी करेक्शन होनी चाहिए। बलूचिस्तान में हो गई है, यहाँ भी वही होना चाहिए। ही प्रोविंशियल सब्जेक्ट आहे, वफ़ाक़ इन में मुदाख़लत कई आहे जेका सरासर सूबनि सां नाइंसाफ़ी आहे। मेडिकल में दाख़िला जे हवाले सां सिंध हुकूमत खे इफर्ट वठी सिंध मेडिकल कमीशन जोड़णु खपे। ही जेका 18वीं तरमीम खां पोइ ही हूअं ई प्रोविंशियल सब्जेक्ट आहिनि। वफ़ाक़ जेकॾहिं बेजा मुदाख़लत कंदो त किराए वधंदी। सिंध जे शागिर्दनि सां शागिर्दनि सां नाइंसाफ़ी थी आहे। कोर्स हिकिड़ो पंजाब जो ॾिनो अथनि शागिर्दनि खे ऐं उन्हनि में बि इलाही सिंधी शागिर्दनि खे कोर्स खां बिगड़ सुवाल पुछी उनखे रिज़ल्टूं न ॾिनियूं अथनि। इलाही नाइंसाफ़ी थी आहे। उन्हनि ते हिननि अदड़ीन एक्शन कमेटी वारनि एहतिजाज कयो आहे। असां उन सां बिल्कुलु हिमायत कयूं। असां सिंध गवर्नमेंट खे चऊं था फ़ौरन एक्शन वठे ऐं वफ़ाक़ खे बि सोचणु खपे। अहिड़नि मसइलनि नंढनि मसइलनि में न उलझणु खपे। हिते जस्टिस जी ॻाल्हि आहे, ॿारनि जी ज़िंदगी जी ॻाल्हि आहे। पाकिस्तान मेडिकल कमीशन आहे, इन ते हाणे एतमाद न आहे रहियो जेको हुननि कयो आहे असां सां। असां था चाहियूं त इहो ख़तमु करे सिंध कमीशन मेडिकल कमीशन ठाहियो वञे त जीअं असांजे माण्हू खे इंसाफ़ थी सघे। छो त हिते तव्हां ॾिसो पिया हिते जेके वेठा आहिनि हाणे इन में सिर्फ़ु सिंधी ॻाल्हाईंदड़ न आहिनि, हर बोली ॻाल्हाईंदड़ आहिनि। सबसे बड़ी बात जो एजुकेशन स्टैंडर्ड्स की है कि हर सूबाई लेवल के ऊपर एजुकेशन स्टैंडर्ड मुख्तलिफ है। तो जब आपने पंजाब का एजुकेशनल स्टैंडर्ड अलग रखा हुआ है, बलूचिस्तान का अलग रखा हुआ है, सिंध का अलग रखा हुआ है, KPK का अलग रखा हुआ है, तो उन सब को आप एक अंडर वन टेस्ट किस तरीके से आप लेके आ सकते हैं। अगर आपका एजुकेशन स्टैंडर्ड्स जो हैं वो 4 सूबों में या 5 सूबों में बराबर होते तो फिर तो आप अपने स्टूडेंट को कहते कि भाई आप ओपन कंपटीशन में जाइए। सिंध यूथ एक्शन कमेटी पारां पंहिंजे मुतालबनि जी मनता लाइ बाद में सिंध असेंबली ॾांहुं मार्च कयो वियो, जिते मेन गेट आॾो धड़ो हंयो वियो, जेको 2 कलाकनि ताईं जारी रहियो। इन दौरान जमात इस्लामी कराची जो अमीर हाफ़िज़ नईम बि धरणे में शिरकत कई। ॿिए पासे डिप्टी कमिश्नर धरणे वारे हंधि पहुची मामलो अदालत में ॼाणाइण जो बुनियाद ॿुधाए एहतिजाज ख़तमु करायो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।